अस्सलाम वालेकुम। अच्छा हाणे टिनि जी असां कंटिन्यूड रेशो सिखी वियासीं, मुसलसल निस्बत जेका आहे सिखी वियासीं। हाणे चेन जो सिखंदासीं त चेन खे कीअं जेको आहे सो सॉल्व कजे। ठीकु आहे, ॾिसो ए रेशो बी, यानी सिर्फ़ु ए ऐं बी जो पाण में कंपेरिज़न ॿुधायां थो। हाणे ए जो डी सां छा हूंदो, यानी ए खे मिसाल था वठूं, ॿ भाङा मिलनि त डी खे केतिरा मिलंदा उहो असांखे ख़बर न आहे, या ए खे ॿ भाङा मिलनि था त सी खे ओतिरा ई केतिरा भाङा मिलंदा न। बी जो वरी अलॻि सां सी सां कंपेरिज़न थियल आहे, वरी सी जो डी सां थियल आहे। ठीकु आहे, हाणे असां इन्हनि सभिनि जो गॾु ठाहींदासीं जीअं असांखे ख़बर पइजी वञे त ए खे मिसाल हेतिरा भाङा मिलनि था त बी खे केतिरा, सी खे केतिरा, डी खे ओतिरा ई केतिरा भाङा। ठीकु आहे, हाणे इनखे सॉल्व करण जो तरीक़ो बिल्कुलु आसानु आहे। ईअं सम्झो थोरी देरि जे लाइ असां हिन खे इग्नोर करे छॾंदासीं, असां चवंदासीं असांजो दर्जो सिर्फ़ु हे आहे। हाणे हे दर्जो हुजे त इहो तव्हांखे सॉल्व करणु ईंदो आहे, त ए बी ऐं बी ऐं सी जी कंपेरिज़न हुजे त कीअं सॉल्व कबो आहे। अचो त पहिरियों हिन खे सॉल्व कयूं था। छा थींदो, ए रेशो बी रेशो सी। ठीकु आहे, हाणे पढ़ंदा वेंदासीं, फिलिंग कंदा वेंदासीं। ॾिसो ए जी वैल्यू घणी आहे 2, बी जी वैल्यू घणी आहे 3, ऐं हिन में सी जी वैल्यू पहिरें में घणी मिलियल आहे 9 मिलियल। इन करे सी जी जॻह ते छा रखंदासीं, डैश रखंदासीं। ठीकु आहे, हाणे अचो ॿी स्टेटमेंट, इन में बी मिलियल आहे, बी घणी आहे 4, ऐं सी घणी आहे 5, ऐं ए घणी आहे इन में न आहे। ॾिसो बी ऐं सी आहे पर ए न आहे। हाणे इन जो मतिलबु आहे पहिरियों हिननि टिनि खे असां मिलाईंदासीं। ठीकु आहे, हाणे ॾिसो छा थींदो, जो हितां ख़बर आहे त हे 2 दफ़ा आयो आहे, इहो पाण में मल्टीप्लाई थींदो। उअं ई बि जॾहिं बी विच वारो हूंदो आहे त हे निशान ठहंदो आहे। ठीकु आहे, हे 4 ट्रिक घणो थींदो 12, हाणे हे हिन सां मल्टीप्लाई थींदो ऐं हे हिन सां मल्टीप्लाई थींदो। ठीकु आहे, हे ॾिसो 4 ॾूं 8, 4 ट्रिक 12 ऐं 5 ट्रिक 15। हाणे हे असांजी सर हे मोबाइल त रखोसि हिते, या हे बैंक, हा अच्छा पावर बैंक रखोसि। ठीकु आहे, हाणे ॾिसो हे असांजी न्यू अची वई। हिन जो मतिलबु आहे हाणे असांजी ए बी सी हे मिली विया, ए बी सी असां वटि कहिड़ा मिली विया। ए जी वैल्यू घणी अची वई, ॾिसो असां टिनि खे मिलाए वियासीं, यानी चए थो जेतिरा भाङा ए खे मिलंदा ओड़ा ई 12 भाङा बी खे मिलंदा, वरी ओड़ा ई 15 भाङा सी खे मिलंदा। ठीकु आहे,